छा तव्हांखे ख़बर आहे कि हिन दुनिया में 7 चिरंजीवी केरु आहिनि? चिरंजीवी जंहिंखे लंबी आयु जो या त वरदान मिलियल आहे या श्राप। चवंदा आहिनि जॾहिं जॾहिं धरती ते पाप वधंदो आहे तॾहिं भॻवान जनम वठंदा आहिनि। त कलयुग जे अंत में भी विष्णु भगवान वरी कल्कि अवतार वठी जॾहिं धरती ते ईंदा त हुननि जे ई इंतज़ार में अॼु बि हिन धरती ते ही 7 चिरंजीवी आहिनि। त हलो ॾिसूं था हुननि जी कहानी। पहिरियां जेके चिरंजीवी आहिनि हू आहिनि हनुमान भॻवान। जॾहिं हनुमान भॻवान सीता माता खे बचाइण लाइ लंका में वञनि था, हुन समय सीता माता हुननि खे चिरंजीवी थियण जो वरदान ॾिनो हो ऐं हू उन समय खां हिन ई धरती ते आहिनि। हुननि जे थियण जा घणेई प्रमाण घणी दफ़ा मिलिया बि आहिनि। चवंदा आहिनि जॾहिं राम कथा थींदी आहे तॾहिं सभिनीनि खां अंत ताईं विहण वारा हनुमान भॻवान ई हूंदा आहिनि। ॿिया आहिनि परशुराम जी, जेके गुरु द्रोणाचार्य, कर्ण ऐं पितामह भीष्म जा गुरु हुआ। पौराणिक कथाउनि जे अनुसार जॾहिं कल्कि भॻवान जनम वठंदा त हुननि जा गुरु बि परशुराम भॻवान थींदा। टिया हुआ राजा बलि, जेके भक्त प्रहलाद जा वंशज हुआ ऐं हू ॾाढा वॾा दानवीर हुआ। भॻवान विष्णु जॾहिं वामन अवतार वठी करे राजा बलि वटि अचनि था ऐं हुननि खां 2 पग भूमि घुरनि था, हुन समय जॾहिं राजा बलि हुननि खे 2 पग भूमि ॾियनि था तॾहिं हू पंहिंजो विराट रूप धारण करे हिकिड़े पेर में सॼी धरती, हिकिड़े में पाताल लोक मापे था छॾनि ऐं पोइ पुछनि था कि हाणे 3 पेर किथे रखां। तॾहिं राजा बलि पंहिंजे सर जे मथां 3 पेर रखाइनि था ऐं हुन समय खां वठी हू पाताल लोक में अञा ताईं वास कंदा आहिनि। चौथा चिरंजीवी आहिनि विभीषण, जेके लंका में रावण जा भाउ हुआ ऐं राम भक्त हुआ। जॾहिं रावण सीता माता खे अपहरण खणी वठी थो अचे त हू रावण खे ॾाढो सम्झाईंदा आहिनि कि ही सही कान्हे ऐं रावण जॾहिं हुननि खे लंका मां कढी छॾे थो तॾहिं हू राम भक्ति में लॻनि था। हुन समय राम भॻवान हुननि खे वरदान ॾियनि था चिरंजीवी थियण जो। त चवंदा आहिनि जॾहिं कल्कि अवतार थींदो तॾहिं विभीषण वरी राम भॻवान जा दर्शन कंदा। 5 आहिनि अश्वत्थामा, जंहिंखे कृष्ण भॻवान श्राप ॾिनो हो छो त हुननि पांडवनि जे पुटनि जी हत्या धोखे सां कई हुई। हिन करे हू अॼु बि धरती ते मुक्ति लाइ विचरण कंदा आहिनि। 6 चिरंजीवी आहिनि वेदव्यास, जंहिं महाभारत, 18 पुराण ऐं गीता लिखी हुई। महर्षि वेदव्यास भॻवान कल्कि जे अवतार खां पहिरीं ई हुननि जे बारे में ग्रंथनि में लिखी छॾियो हो। चवंदा आहिनि हू अॼु बि भॻवान कल्कि जे दर्शन लाइ हिन धरती ते तपस्या कनि पिया। कलयुग जा 7 चिरंजीवी आहिनि कृपाचार्य, जेके कौरवनि ऐं पांडवनि जा आचार्य हुआ। हू एॾो तपस्वी हुआ कि हुननि खे पंहिंजे तप जे बल ते चिरंजीवी थियण जो वरदान मिलियो हो। कृपाचार्य सप्त ऋषि मां बि हिकिड़ा ऋषि हुआ। त ही हुआ 7 चिरंजीवी जेके रामायण ऐं महाभारत जे समय खां हिन धरती ते आहिनि। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।